अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त दिलशेर तीवणो जेको आहे उहो उस्ताद जलाल चांडी जो जेको माना शागिर्द कीअं थियो ऐं कहिड़े तरीक़े सां थियो। पुथ यार अचो उन था सार लहो तको मोया बचो केॾी देर करे। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जो तमामु घणा शागिर्द थिया ऐं उस्ताद जलाल चांडी का सॻा बदिराए माना उस्ताद जलाल चांडी का सिखिया वरितऊं ऐं शागिर्दी में पेर पातो। उन्हनि शागिर्दनि मां सभिनि में जेको पहिरें नंबर ते जेको शागिर्द हो उस्ताद जलाल चांडी जो, जंहिंसां उस्ताद जलाल चांडी तमामु घणी मोहबत कंदो ऐं प्यार कंदो, हुनजो नालो हो गुलशेर तीवणो। ऐं उस्ताद जलाल चांडी जो हीउ जेको मोहबती जेको शागिर्द हो, प्यारो शागिर्द हो ऐं दिलि वारो शागिर्द हो, हिन तमामु घणा कलाम ॻाया ऐं उस्ताद जलाल चांडी सां गॾु बि जेके महफ़िलूं कयूं ऐं किस्टूं कढियूं, तमामु घणियूं किस्टूं कढियूं ऐं उस्ताद जलाल चांडी जा तमामु घणो मशहूरु थियो ऐं पंहिंजो नालो कमाई। बसि उस्ताद जलाल चांडी जी शागिर्दी खां पोइ माना जेको आहे हिनखे दुनिया जेका सॾाइण लॻी ऐं महफ़िलूं कराइण लॻी ऐं हर जॻह ते झर जंग में ॻाए पियो। पोइ ईअं हिकु दफ़ो वरी महफ़िल मां अचे पियो त माना जेको तलाशियूं हलनि पियूं जेके त रेंज जूं हिननि जूं इदारनि जूं, त पोइ गुलशेर तीवणो जेको आहे उन में जेको आहे शहीद थी वियो। इहो हिकिड़ो वॾो दर्दनाक वाक़ियो आहे। पोइ हुनजो जेको भाउ हो जेको दिलशेर तीवणो, अॼु हू माना सिंध जो तमामु भले में भलो जेको फ़नकार आहे ऐं सुठो रागी आहे, कलाकार आहे ऐं हुनखे जेको आहे झर जंग में ॿुधियो थो वञे गुलशेर तीवणे जी आहे। तमामु बहितरीनु रागी आहे, तमामु भलो फ़नकार आहे ऐं हुनखे सिंधी आवाम जेको आहे तमामु घणी चाहे थी, मोहबत थी करे। दिलशेर तीवणो जेको आहे उहो बि उस्ताद जलाल चांडी जो शागिर्द आहे ऐं उस्ताद जलाल चांडी खां हुन तमामु घणो जेको आहे माना राग सिखियो ऐं गायकी सिखी ऐं फ़न सिखियो। दिलशेर तीवणे जेको आहे पंहिंजो जेको फ़न जो आगाज़ जेको आहे 1991 में माना कयो। हुन पहिरियों एल्बम कढियो ऐं खड़ताल ऐं चपड़ी खां मुतासिर थी करे माना ॻाइणु शुरू कई ऐं उस्ताद जलाल चांडी खे ॾिसंदो माना ॿुधंदो ऐं कलाम उस्ताद जलाल चांडी जा ॿुधंदो ऐं पंहिंजे भाउ खे ॾिठाई, पंहिंजे भाउ जो माना माज़ी में जेको रिकॉर्ड ॾिठाई ऐं कलाम ॿुधियईं त पोइ हुनखे बि ॻाइण जो शौक़ु थियो। पोइ उस्ताद जलाल चांडी खां अची सॻो बदिराए ॻाइणु शुरू कई ऐं पोइ उस्ताद जलाल चांडी जीअं हुनजे मथे ते हथु रखियो, बसि हुनखे शागिर्दी ॾिनी त बसि उहो मशहूरु थी वियो, चढ़ी वियो ऐं झर जंग में हुनखे माना ॿुधणु लॻिया। ऐं पर उस्ताद जलाल चांडी जो जेको बि माना शागिर्द पैदा कयो हुन वॾो नालो कमायो ऐं झर जंग में मशहूरु थियो, सिंध में मशहूरु थियो। अॼु जेको आहे दिलशेर तीवणो जेको आहे फ़नकार जेको आहे गुलशेर तीवणे जी आहे, झर जंग में मशहूरु आहे। ट्रैक्टर वारा बि हुनखे हलाइनि पिया, ॻोठ जा ॿाराड़ी वारा, जंगल वारा, रिढार बकरार, माना सभु हुनखे ॿुधनि पिया, वॾी मोहबत सां ॿुधनि पिया, वॾी इज़त ॾियनि पिया, पंहिंजी शादियुनि काजनि ते हुनखे सॾाइनि पिया ऐं दावत ॾियनि पिया। हू तमामु घणो मोहबती आहे ऐं ग़रीबनि वीचारनि सां जेके बि हुनजा जेके आशिक़ आहिनि ऐं जेके हुनखे प्यारु ॾियनि था, मोहबत ॾियनि था, हुनजो कलाम ॿुधनि था, हुननि सां को हिसाब ई नथो करे। दिलशेर तीवणो ॿुधाए पियो त जेको यख़्तारो ऐं चपड़ी हो हिनखे जेको उरूज ॾिनो उहो उस्ताद जलाल चांडी ॾिनो। यख़्तारो चपड़ी त पहिरियां बि हो पर हिनखे उरूज जेको ॾिनो उस्ताद जलाल चांडी ॾिनो ऐं हिनखे हिन मक़ाम ताईं पुॼाइण में उस्ताद जलाल चांडी आहे। अॻ में यख़्तार चपड़ी हुयो पर माना जेको शहूर जेको ॾिनो यख़्तार चपड़ी खे उहो ॾिनो उस्ताद जलाल। दोस्तों जहिड़ी तरह गुलशेर तीवणो जेको उस्ताद जलाल चांडी जो सचो आशिक़, पको आशिक़ ऐं सचो शागिर्द हो, अहिड़ी तरह जेको दिलशेर तीवणो आहे उहो बि उस्ताद जलाल चांडी जो सचो ऐं पको आशिक़ आहे, पको मदा बि आहे ऐं उस्ताद जलाल चांडी सां तमामु घणी मोहबत थो करे, अक़ीदत थो करे ऐं उस्ताद जलाल चांडी जो तमामु घणो एतिराम थो करे। हाणे इहो उस्तादनि जो एतिराम माना हर कंहिं वटि न हूंदो आहे, के माना नालाइक़ जेके शागिर्द बि हूंदा आहिनि, पर हीउ जेको शागिर्द आहे उस्ताद जलाल चांडी जो दिलशेर तीवणो, हिनखे सलाम आहे जी अज़मत खे, जो जिथे बि वेहे थो, जिथे बि महफ़िल में वेहे थो, संगत में वेहे थो, महफ़िल में वेहे थो, दावत ते वञे थो त उते पंहिंजे उस्ताद जी तारीफ़ ज़रूरु थो करे। अॻ में यख़्तार चपड़ी हुयो पर माना जेको शहूर जेको ॾिनो यख़्तार चपड़ी खे उहो ॾिनो उस्ताद जलाल। 1991 में मुंहिंजो पहिरियों एल्बम थियो आहे।
ऐं मां बि जेको यकतार चपड़ी वॼाइण जेको मुतासिर थियुसि उहो उस्ताद जलाल खां थियुसि मां। छो जो मुंहिंजो भाउ बि गुलशेर शहीद उहो बि शागिर्दु उस्ताद जलाल जो, ऐं बि उस्ताद जलाल जो शागिर्दु। जंहिंखां हुन इल्मु पिरायो, जंहिंखां सिखियो, जंहिंखां कला सिखी ऐं राग सिखियो, गुरु सिखा, त माना उहो उनजी तारीफ़ ज़रूरु थो करे ऐं पंहिंजो पाण मल्हाए थो। सलाम आहे जी अज़मत खे, सलाम आहे उस्ताद। दोस्तों, ही मुंहिंजो वीडियो जेको आहे तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।